जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार। ऐं ब्रेक खां पहिरियां जीअं अव्हांखे ॿुधायोसीं त ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे जॉइन करे पई, सिंध जे हिकिड़े वॾे सियासी घराणे सां उन्हनि जो तालुक़ु आहे। ऐं जेकॾहिं अव्हांखे मुख़्तसिर ॿुधाईंदा हलूं त विरहाङे खां अॻु में संदन बाबा साईं जेके हुआ उहे सिंध जा वॾा वज़ीर बि रहिया आहिनि, वज़ीर आला जी सीट ते रहिया आहिनि। 3 नंबर सिंध जो वॾो वज़ीर हो मीर बंदे अली टालपुर साहिबु। संदन फर्ज़ंद आहिनि मीर ग़ुलाम अली टालपुर साहिबु, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। टालपुर साहब, तमामु घणी महिरबानी अॼु अव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं उनजे इंट्रो में असां ॿुधायोसीं तव्हांजे ख़ानदान जो हिकिड़ो त बाबा साईं, उनखां पोइ अव्हांजा भाउ जेके आहिनि उहे सूबाई असेंबली जा मेंबर बि रहिया। सो तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। महिरबानी सलन जी। सर, कीअं पियो लॻे अव्हांखे असांजे हिन प्रोग्राम में अची करे? मूंखे ॾाढो सुठो पियो लॻे ऐं मूं तव्हांजा स्टूडियोज़ बि ॾिठा आहिनि, तमामु सुठो। सर टालपुर साहिबु अव्हां जे लाइ मशहूरु आहे त अव्हां जा अमेरिका जी जेकी सियासतदान आहिनि उन्हनि सां बि सुठी दोस्ती आहे, त पोइ ओबामा सां अव्हां जी दोस्ती कीअं थी? जी, ओबामा साहिबु जेको आहे सो मुंहिंजा दोस्त हा स्कूल में गॾु पढ़ंदा हुआसीं, उहे विया ॿाहिरि अमेरिका में स्टडी करणु। उन्हनि जो रूममेट हो। उन खां पोइ उहो सभु हिकिड़े असांजे दोस्त जे भाउ जी शादी, त उहो सभु हिते आया, पाकिस्तान आया, कराची आया। ऐं उन शादी थियण खां पोइ जेको आहे असीं वरी सभु दोस्त गॾिजी आया टंडो ग़ुलाम अली, ऐं बारातूं उते रहिया। ओबामा साहिबु रहियो, बारातूं उते हा मूं वटि रहिया हा। ऐं उन खां पोइ जेको आहे सो वरी ही सभु वापसि पंहिंजी यूनिवर्सिटीज़ में हलिया विया हुआ। उन वक़्त में हिननि सभिनी जेको आहे सो बैचलर्स पे कई पंहिंजी। अच्छा जी हा। अच्छा, उनखां पोइ हिकिड़ो किसो अव्हां सां जे प्रोग्राम खां पहिरें ॻाल्हि ॿोल हली पियो, तव्हां ॿुधायो तव्हांजे जॾहिं ॻोठु आया, तव्हांजो जेको हिकिड़ो मुलाज़िम हो उन सां का हुननि जी अटैचमेंट थी वई। गॾो गॾु इहो बि ॼाणणु चाहींदासीं जॾहिं हू प्रेसिडेंट थी विया पोइ बि अव्हां सां राब्ते में रहिया? प्रेसिडेंट थी विया उन खां पोइ मूंखे जेको आहे सो हिकिड़ो दफ़ो असांजी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी। ऐं उन खां पोइ मुंहिंजो वञणु घटि हूंदो हो USA में। बाक़ी असांजा ॿिया दोस्त जेके आहिनि, वाहिद हमीद, पंहिंजो चांडू, सुहेल, सभिनी सां जेको आहे सो हुनजी ॾे वठि जेका आहे या पोइ हुन सां मिलंदा हुआ। सही, त फ़ोन वारो बि हिकिड़ो आहे न? हा बिल्कुलु, फ़ोन वारो बि हिकिड़ो किस्सो मशहूरु आहे अव्हांजो। त ओबामा साहब अव्हांखे कॉल कई त अव्हांजो नंबर न पियो लॻो ऐं ॿुधण में आयो त ज़रदारी साहिब सां पोइ हुननि राब्तो कयो ऐं अव्हां सां। हा, उहो जेको आहे सो इहो थी वियो, मुंहिंजो नंबर न पियो लॻियो। बिल्कुलु थियो, उनजे करे ॻाल्हि ॿोल न थी सघी हुई। सही, पोइ हुननि सां राब्तो थियो। सही ज़बरदस्त। अच्छा, जेकॾहिं हाणे अचिजे हिन ते तीअं इंट्रो में ॿुधायो तव्हांजे बाबा साईं जेके हुआ इहे सिंध जा CM रहिया, उनखां पोइ अव्हांजा भाउ उहे बि ताज़ो 10 साल उहे बि सूबाई असेंबली मेंबर रहिया। सुवाल मुंहिंजे ज़हन में इहो पियो अचे, एतिरो डिघो टाइम अव्हां ख़ामोश रहिया, सियासत में न पे आया, उनजा सबब छा हुआ जो 2018 वारी इलेक्शन में वरी अव्हां इलेक्शन में आया थी? जेको हिकिड़ो डिघो गैप हो उनजो छा सबब हो? इहो मूंखे शौक़ु न हो सियासत में अचण जो। मूंखे चयो बि हो, पर मूंखे शौक़ु कोन हो। ऐं तव्हां ॾिसंदा सिंध में दस्तूर इहो रहियो आहे त वॾो भाउ ईंदो आहे सियासत में। पहिरीं उहो ईंदो आहे, पोइ उन खां पोइ नंढो ईंदो आहे। हिते असां वटि पहिरीं मुंहिंजो नंढो भाउ आयो ऐं उन खां पोइ आउं आयुसि। सो मूंखे कोन हो शौक़ु, पंहिंजो कमकार हो, ज़मींदारी वग़ैरह, उन में ई मसरूफ़ हुअसि। हिन वक़्तु जेको आहे सो पंहिंजो मूंखे चयो वियो, पार्टी चयो मूंखे ऐं त तव्हां जेको आहे सो हितां बीहो। पोइ आउं बीह रहियुसि हुतां ऐं खटे आयासीं। पोइ हाणे कीअं पियो लॻे ऐवाननि में अची करे जेका अॼु जी सियासत थिए पई आहे? ऐवाननि में अची करे ऐं इन लिहाज़ सां हिनखे ॾिसंदसि त मुंहिंजी बदकिस्मती आहे जो आउं अहिड़ी असेंबली जो मेंबर थी आयो आहियां जेका घटि तरीन असेंबली सॾी पई वञे, जेके पाकिस्तान जूं नेशनल असेंबलीज़ रहियूं आहिनि। ऐं हुकुमरान पार्टी PTI उनखे अहिड़ी जाइ ते अची छॾियो आहे जिते न असेंबली जी इज़त आहे, न असेंबली जे मेंबर्स जी इज़त आहे। उन्हनि खे जेको आहे सो रोड जी सियासत असेंबली में अंदरि अची करणी आहे। इन जे करे घणो वक़्तु जेको आहे ज़ाया थो थिए
हू जेके आहिनि असांजे लीडर्स ते हमला था कनि ऐं घणो असीं उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि ते था हमला कयूं सो घणो वक़्तु जेको आहे गोड़ घमसान में जेको आहे गुज़रियो थियो वञे कानून साज़ी घटि थी थिए असेंबली हलाइण जी ज़िमेदारी हुकुमरान जमात ते हूंदी आहे ऑपोज़िशन त ऑपोज़िशन कंदी हुननि ते हूंदी आहे त हू असेंबलीअ खे अॻिते वठी वञनि ऐं कानून साज़ी करे माण्हुनि खे जेको आहे सो सहूलियतूं मुहैया कयूं वञनि PTI जो हिन वक़्तु बिल्कुलु इहो मूड नाहे त हीअ असेंबली पाकिस्तान जे अवाम जी ख़िदमत करे माना ही ॻाल्हि अवां उहा ई पिया कयो जेको 2 टे ॾींहं पहिरीं नवाज़ शरीफ़ साहिब बयानु ॾिनो जेका असेंबली आहे उनखे जेके ग़ैर मुंतख़िब अणचूंडियल जेके माण्हू आहिनि उहे हलाइनि पिया त अव्हांजो इशारो बि उन्हनि तरफ़ आहे साईं मुंहिंजो इशारो कंहिं तरफ़ कोन्हे आउं जेके अखियुनि अॻियां ॾिठो आहे मूं उहो ई पियो ॿुधायां सही ऐं हाणे अलाह खे इल्मु आहे नवाज़ शरीफ़ साहिब खे वधीक ख़बर हूंदी मूंखे एॾो वॾो सियासत जो इल्मु न आहे जेको हुननि खे आहे 3 दफ़ा वज़ीर आज़म रही चुका आहिनि ऐं आउं अखियुनि ॾिठी ॻाल्हि थो कयां ऐं इशारो खणी कंहिंजो बि हुजे सही माहौल ख़राबु करण जा ज़िम्मेदार त उते जेके वेठल आहिनि से आहिनि न साईं पोइ छा उन्हनि खे असीं इन खां मुबरा करे छॾियूं बिल्कुलु न ज़िम्मेदार त हू आहिनि पोइ इशारो कंहिंजो बि हुजे अॼु कंहिंजो आहे सुभाणे ॿिए जो आहे परीं टे जो आहे ज़िम्मेदारी त उन जी आहे न सही जेको चोर चोरी कंदो उनखे तव्हां सज़ा ॾींदा न बिल्कुलु तव्हां इहो पोयां त कोन वञी लॻंदव त बाबा फलाणे माण्हू या 5 माण्हू या 4 माण्हू या 10 माण्हू हुनखे चयो चोरी जेको कंदो उनखे सज़ा मिलंदी आहे जेके कनि पिया उहे ई ज़िम्मेदार आहिनि अच्छा दुनिया जी सियासत खे बि अवां ॾिसो था असां वटि जेका सियासत थिए पई त ऐवाननि खे केतिरो मान ॾिनो थो वञे जीअं इहे ई ख़ान साहिब हूंदा हुआ जॾहिं वज़ीर आज़म न हुआ त चवंदा हुआ त वज़ीर आज़म जो अचणु ज़रूरु आहे ऐं हर इजलास में ईंदसि हर हफ़्ते मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदुसि पर उन जे अपोज़िट ॻाल्हियूं थियनि पियूं थी इवन असां ॾिठो आहे त कोरम ई पूरो न हूंदो आहे पोइ जॾहिं वज़ीर आज़म नथो अचे अपोज़िशन जो लीडर बि ज़ाहिर हाणे त जेल में आहे पोइ मेंबरनि जो बि उहा दिलचस्पी असांखे नज़र नथी अचे त उहे हर इजलास में अचनि कानून साज़ी लाइ जेका कजा खोड़ कनि बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे ऐं इहो हर जाइ ते थींदो आहे अगरि प्राइम मिनिस्टर जेको हेड ऑफ द गवर्नमेंट आहे ऐं उहो न ईंदो त पोयां जेके हुन जा वज़ीर हुन जा मेंबर उन्हनि जी कारकर्दगी कहिड़ी हूंदी इहो प्राइम मिनिस्टर जेको आहे सो इहे सभु ॻाल्हियूं कयूं पर इहे सभु वाइदा आहिनि जेके पूरा न थिया जेके तव्हां ॾिसी सघो था त हिन हुकूमत जी झोलीअ में वाइदनि जो वज़न तमामु घणो आहे ऐं कमनि जेके आहिनि से तमामु हल्का सही आहिनि हीउ बि हिकिड़ो वाइदो आहे पूरो न थियो न आयो हाणे त उहो ख़ातिर में बि कोन थो लाहे असेंबली खे अचे बि कोन थो ऐं सम्झे थो त शायदि असेंबली खां बग़ैर आऊं हिन मुल्क ते हुकूमत कंदसि सही असांखे त नज़र आयो न त खोड़ मामलनि में ईअं थियो जो ऑर्डिनेंस वधीक पिया आया ऐं बिल जेके आहिनि से कानून घटि पियो ठहियो मोस्टली हिननि ऑर्डिनेंस पिया हूंदा जेको अहमियतनि जे दौर में त थींदो हो पर हाणे जेका डेमोक्रेट पाण खे सराहिनि था उन जे दौर में बि ईअं थियो त राति जे पेट में ऑर्डिनेंस जारी कया था वञनि बल्कि उन जे लाइ का कानून साज़ी कोन थी थिए को बिल नथो आंदो वञे असेंबली में बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे ईअं न पियो थिए ऑर्डिनेंसिस अचनि था अॻे बि ऑर्डिनेंस आया आहिनि पर एतिरा घणा न ऐं उन खां पोइ ऑर्डिनेंस जेके आहिनि से असेंबली पास थी करे असेंबली में पास करण लाइ तव्हांखे अहिड़ो माहौल खपे प्राइम मिनिस्टर ऑपोज़िशन जे लीडर्स सां हथ मिलाइण लाइ तयारु हो पंहिंजी झोलीअ में तमामु घणो गंद रखियो वेठो आहे ऐं नाला कोन वठंदसि पर हर कंहिंखे ख़बर आहे हाणे त हर शइ अची थी वई आहे आश्कार थी वई आहे माण्हुनि जे अॻियां पंहिंजी झोलीअ में गंद खयो पियो हले ऐं ऑपोज़िशन लाइ चए थो त हे गंदा आहिनि हिननि सां हथु कोन मिलाईंदसि तव्हां कीअं असेंबली कीअं मुल्क ईअं हलाए सघंदा सही बिल्कुलु ठाकुर साहब मुंहिंजो सुवाल इहो आहे त जेकी तव्हांजे वालिद जी सियासत हुई ऐं मौजूदा जेकी सियासत आहे हुन में केतिरो फ़र्क़ु आहे उन में तमामु घणो फ़र्क़ु आहे उन वक़्तु जेको आहे सभ खां वॾी ॻाल्हि हुई त पार्टी सियासत घटि हुई इंडिविजुअल्स जी सियासत शख़्सी सियासत वधीक हुई हुकूमतूं ठहंदियूं फिटंदियूं हुयूं शख़्सनि ते सही सही ऐं पार्टी सियासत जेका आहे सा घटि हूंदी हाणे पार्टी सियासत आहे असांखे पार्टी
जो जेको चेयरमैन आहे या जेको प्रेसिडेंट आहे पार्टीअ जो, उन जे चवण मुताबिक़ पार्टी मैनिफेस्टो मुताबिक़ असांखे जेको आहे सो हलणो थो पए। अच्छा, जेकॾहिं उन ते अचिजे त जेको ज़ाहिर आहे माण्हू जॾहिं वोट ॾेई अव्हांखे ऐवाननि में मोकिलनि था त माण्हुनि जो खोड़ उमेदूं बि हूंदियूं आहिनि त जॾहिं अव्हां ऐवाननि में वेंदा त असांजे मसइलनि खे हुते उजागर कंदा। सो जेकॾहिं अव्हां खां पुछे त बदीन में खोड़ सारा मसइला हलनि पिया, सो अव्हां कॾहिं उन्हनि ते आवाज़ु उथारियो, कहिड़नि इशूज़ खे अव्हां उते हाईलाइट कयो ऐं उन्हनि मथां जेकॾहिं के मसइला हल थिया हुजनि? इन में मसइला आहिनि, पर हाणे 18वीं तरमीम खां पोइ घणा मसइला सूबाई थी विया आहिनि। उन जे बारे में असीं उते ॻाल्हायूं त था, पर उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उजागर करण लाइ, छो जो फेडरल खां उहे हटी विया आहिनि। उन खां पोइ फेडरल जा बि जेके आहिनि से मसइला थियनि था, उनखे असां उजागर कयो आहे। ऐं ताज़ो ई जेको आहे सो बरसातूं पयूं, इन में असांजी कोशिशि आहे त फेडरल गवर्नमेंट जेका आहे साब अची हिते इन्हनि मदद करे कमु करे। ज़िले में असां वटि सिटिंग फेडरल मिनिस्टर वेठी आहे, जेका मौज़रत सां चवणो थो पए त 2 साल थिया आहिनि पंहिंजे तक में न आई आहे। ऐं हिन तक में हिन वक़्तु बि जेको ही थियो आहे, विधन मचियो आहे बरसातुनि जे करे, अञा ताईं पाण न आई आहे। इन जे करे मुंहिंजी हुननि खे बि रिक्वेस्ट आहे त पंहिंजी कंस्टिट्यूंसी में अचो, अची सभिनी जी मदद कयो। तव्हां सिटिंग मिनिस्टर आहियो, फेडरल मिनिस्टर, तव्हांजी आवाज़ हुकूमत वटि आहे, कैबिनेट में आहे। तव्हां अचो, बदीन जे लाइ स्पेशल पैकेज वठी अचो। बदीन जे माण्हू हींअर ॾुतड़ियल आहिनि, उन्हनि जी अची तव्हां जेका आहे सा मदद कयो। असां प्रोविंशियल गवर्नमेंट जे तरफ़ां जेको कुझु थियो आहे सभिनी खे ख़बर आहे, फेडरल मां असांखे कुझु न मिलियो आहे। सही। अच्छा, हाणे ब्रेक जो टाइम बि थिए पियो, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं त वॾे वज़ीर आज़म खे ख़त बि लिखियो त ताज़नि बरसातुनि जे करे 25 लख माण्हू असांजा मुतासिर थिया आहिनि, त को उन जे लाइ पैकेज जो ऐलान थिए, जीअं माज़ी में 2010-11 में थियो। उन ते छा रिप्लाई आयो, या अञा ताईं खोड़ इलाइक़नि में पाणी न पियो निकिरी सघे? जेके माण्हुनि जा मसइला आहिनि उन्हनि ते, ऐं ख़ासि तौर ते असांजो फोकस रहंदो त मॉर्निंग शो आहे, सुबुह सुबुह जी शुरूआति, तव्हांजी निजी लाइफ ते बि खोड़ ॻाल्हियूं कंदासीं असां, अव्हांजी सुबुह कीअं थी थिए, मसरूफ़ियत छा थी रहे। सो उतां ई असां थोरो सियासत न हलिया वियासीं, सो उन्हनि ते बि ईंदासीं, पर वक़्तु आहे हाणे टाइम थियो, नंढी शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदा। ऐं मीर साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। मीर साहब, खोड़ ॻाल्हियूं थियनि पियूं, सियासत ते बि, जीअं असां चयो त निजी ज़िंदगी ते बि ॻाल्हाईंदासीं। उहो ई त बरसाति नो डाउट तमामु घणो मुतासिर कयो आहे। हींअर बि माण्हू रोडनि ते वेठल आहिनि, स्पेशली बदीन जो ज़िक्र कयूं, सांगड़ जो ज़िक्र कयूं, असीं मीरपुर ख़ासि कयूं, तमामु घणा माण्हू मुतासिर थिया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में 15 ॾींहंनि खां वधीक टाइम थी वियो आहे त वज़ीर आज़म साहब खे ख़त लिखियो वियो हो सूबाई सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां, त असांजे लाइ पैकेज जो ऐलान कयो, मदद कयो। को रिप्लाई मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं न आयो आहे, या कंहिं पैकेज वग़ैरह जो ऐलान थियो आहे? न, अञा ताईं का बि रिप्लाई जेका आहे सा न आई आहे। ऐं इन सिंध जे इन मसइले ते सर्द मोहरी जो शिकार आहियूं फेडरल गवर्नमेंट खां, अञा ताईं कुझु बि कोन थियो। हीअ जेके पोइ मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, NDA में, ॿिया टिया कराची में अची एक्टिव थी था वञनि, या ॿियनि हंधि जंहिंजो कम ई डिज़ास्टर जे ॾींहंनि में अची मदद करणी हूंदी आहे, इहे असांखे उते छो नज़र नथा अचनि अहिड़ी कंडीशन में? उते NDA में आई हुई, चंद टेंट विरहाया हुआ, चंद राशन ॾिनो हुओ, बैग्स ॾिना हुआ, ऐं कुल समरी हुआ हुननि जे अचण जो। कंहिं बि क़िस्म जी का वॾे पैमाने ते जेको आहे सो हुननि कोशिशि न कई हुई। हुते सिर्फ़ु PDA में जेका प्रोविंशियल आहे उन ई सामान मोकिलियो आहे पंहिंजे वस मुताबिक़, उन ई सामान मोकिलियो आहे। उहो सामान तमामु घटि आहे, नाकाफ़ी। बिल्कुलु हिन वक़्तु जेको आहे सो घणी ज़रूरत आहे माण्हुनि खे मदद करण जी। सही। अच्छा, अव्हांजे लाइ जेको असांखे ख़बर आहे त सोशल कमनि में बि काफ़ी एक्टिव रहो था, ज़ाहिर आहे स्कूल थी विया, इलाइक़े जे हवाले सां, हेल्थ जे हवाले सां। सो हिन मौक़े ते अव्हां जो सरगर्मियूं छा थियूं रहनि, माण्हुनि जी का ज़ाती हिसाब सां मदद करणु, अव्हांजा हथ वॾा आहिनि, दोस्तनि यारनि सां राब्ता करे के माण्हुनि जी मदद करणु, सो अहिड़ा कमु
इन में सोशल कमनि में जेको आहे सो इलेक्ट थियण खां पहिरीं आउं आयो हुअसि मुल्क खां ॿाहिरि असां आयुसि 2009 में वापसि त असां जेको आहे सो इहो एजुकेशन में शुरू कयो इंफ्रास्ट्रक्चर वग़ैरह ठाराइण पंहिंजे जेके स्कूल्स उते टंडो ग़ुलामली में आहिनि ऐं हाणे असीं टीचर्स सब्सिट्यूट कंदा आहियूं उते तक़रीबन 20 टीचर्स असीं पाण जेके आहिनि से रखंदा आहियूं उते उन सां गॾु असां वटि हिकिड़ो जेको आहे सो डेफ स्कूल बि आहे उहो बदीन में पहिरियों भेरो बदीन खां ॿाहिरि कंहिं ॻोठ में जेको आहे ठहियो आहे उहो भले पियो ज़बरदस्त सो स्कूल इन में जेको आहे इन सेक्टर में एजुकेशन सेक्टर में असीं अञा ताईं कमु कयूं पिया पीरियोडिकली कयूं पिया ऐं माण्हुनि जे लाइ बि असां कोशिशि कई आहे हींअर त जेतिरो क़दुरु असीं करे सघूं अनफॉर्चुनेटली विच में मुंहिंजी तबियत सही कान हुई त मूंखे आउं कोन हुअसि 10-12 ॾींहं हुते बाक़ी असांजी पूरी कोशिशि आहे त प्राइवेट सेक्टर मां असीं जेको आहे सो हुननि जी मदद कयूं ज़बरदस्त अच्छा साईं जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेका मूंखे ॿुधण में आया त हिते त माण्हू ईअं थींदो आहे न हिकिड़ी इंच पंहिंजी ज़मीन कंहिंखे ॾियण लाइ तयारु न हूंदा आहिनि टंडो ग़ुलामली में एतिरा माण्हू अची आबाद थिया आहिनि जन जी का उते ईअं न आहे त को ज़ाती प्रॉपर्टी हुई अव्हां जे ज़मीननि ते अची वेठा हाणे घर ठाहे वेठा आहिनि सो केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे उते अव्हां आबाद कयो ऐं ज़ाहिर इहो वॾनि जे नालनि ते ई अव्हां जिते शहरु आहे सो पंहिंजी ज़मीन कंहिंखे ॾियणु भाउ खे जे दौर में नथो ॾिए सो अव्हां इहा केतिरी ज़मीन उन्हनि माण्हुनि ताईं इहा अलॉट कई आहे ऐं टंडो ग़ुलामली जी तारीख़ थोरो तव्हांखे ॿुधाए वञा जी जी त ही मीरनि जे इब्तिदाई दौर में जॾहिं कलोड़नि खां टालपुर हुकुमरान आया टालपुर हुकुमरान आया त उन इब्तिदाई दौर में असांजा वॾा रहंदड़ हुआ असो दादू जा डिगबाला शहर आहे उते जा सो मीरनि जे इब्तिदाई दौर में हुननि नक़ल मकानी कई उतां खां पोइ जेको आहे सो 2-3 जायुनि ते टंडे साईंदाद में वेठा टंडे मोहम्मद ख़ान वटि पोइ टंडो ग़ुलामली आया हिकिड़ो त उते जा उहे माण्हू आहिनि जेके असां सां गॾु आया सही काफ़ी तादाद में उन खां पोइ बि माण्हू ईंदा विया रहंदा विया ऐं आउं इहो थो सम्झां त जेको आहे घर जी छित या आजो तमामु हिकिड़ी बुनियादी ज़रूरत आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं माण्हू अचनि था जेको केरु वेहे थो त असीं उनखे इजाज़त ॾियूं था भले ज़बरदस्त ऐं उते रहे ॾिसो न शहर कीअं वधंदा हा बिल्कुलु अगरि तव्हां माण्हू उथारींदा त तव्हांजो शहर खंडर थी वेंदो सही पर इहा सोच सभिनी जी कोन हूंदी आहे माण्हू जीअं चवंदा न ज़मीन ऐं ज़र अहिड़ी शइ हूंदी आहे जो टके जी ॻाल्हि ते भाउ जो वेरी थियो पर पंहिंजी प्रॉपर्टी कंहिं ॿिए खे ॾियणु उते विहारणु असां वटि ईअं बि ॾिठो आहे त ॻोठनि में जेकॾहिं कंहिंसां कंहिंजी ॿनी ते कोई माण्हू वेठल आहे कंहिं मामले ते इख़्तिलाफ़ थियो त ॻोठ जे ॻोठ खे लॾाए चईंदा आहिनि बाबा तव्हां असांखे वोट कोन ॾिनो या छा इहे ॿारहणियूं ॻाल्हियूं आहिनि हा थींदियूं त आहिनि हा थींदियूं आहिनि इहो अञा ताईं माण्हुनि खे इहा आहे छो जो माण्हू अञा ताईं इंसान जी पंहिंजी मर्ज़ीअ खे सम्झी कोन सघिया आहिनि उहो चवंदा हर जाइ ते असांजी मर्ज़ी हले पर मुंहिंजो इहो फ़लसफ़ो आहे त जे माण्हू न हूंदा त ॻोठ कीअं वधंदो हाणे ॻोठ वधंदो ॻोठ जा माण्हू अॻिते वधंदा त असीं बि अॻिते वधंदासीं न बाक़ी असीं खंडर में वेठा हूंदासीं त पोइ असीं किथां वधंदासीं ज़बरदस्त टालपुर साहिबु अव्हांजी सुबुह जेके आहे उन में छा एक्टिविटीज़ हूंदा आहिनि कीअं आगाज़ थींदो आहे सुबुह अॼु त साईं खे असां हिते सहमत ॾेई वरितीसीं त हू नॉर्मल ॾींहंनि में मुंहिंजी सुबुह जी शुरूआति न मुंहिंजी नॉर्मल ॾींहं त इहो ई थींदो आहे त सुबुह उथण सां न्यूज़ ॾिसंदो आहियां वर्ल्ड न्यूज़ मिडल ईस्ट हिते जो पाकिस्तान सभु सिंध सभु जेके आहिनि से अधु मुनो कलाकु उहो वेबसाइट्स ते ॾिसंदो आहियां न्यूज़ ॾिसंदो आहियां उन खां पोइ कॉफ़ी जो कप पी ऐं नाश्तो करे तयारु थी पोइ डिपेंड करे थो छो जो MNA जी ज़िंदगी जेका आहे न का हिकिड़ी जाइ ते फिक्स कान्हे ऐं ख़ासि करे हिन PTI जेको हुकूमत असेंबली हलाए पई इन में वाक़ई असांखे ख़बर न पवंदी आहे त सुभाणे किथे हूंदासीं असां उतां निकिरंदासीं असांखे ॿुधायो वेंदो सुभाणे सेशन आहे अञा असीं उते पंहिंजे लॉजिस ते पहुचंदासीं त अची वेंदो हलियो मैसेज अची वेंदो सेशन कैंसल बिल्कुलु असांखे हिते राति जो 10 वजे जेको आहे सो मैसेज पहुता आहिनि
त सुभाणे 11 वजे सेशन आहे। ठीक सर, ठीक। वरी बैक थियण ज़ाहिर आहे ऐं उहो ई त सियासत हिकिड़ी फुल टाइम जॉब आहे त सो अॼुकल्ह हिन हिकिड़ो मज़ाक करे छॾियो आहे असेंबली खे। सो इहो सॼो ॾींहुं पोइ मुंहिंजो तक़रीबन जेको आहे सो इंटरेक्शन में गुज़री वेंदो आहे, माण्हुनि सां इंटरेक्शन में। अच्छा टालपुर साहब, तव्हांजा ॿार केतिरा आहिनि? छा उन्हनि में कंहिंखे शौक़ु आहे सियासत में अचण जो? मुंहिंजूं 2 धीअरूं आहिनि जी जी। ऐं हिन वक़्तु हिकिड़ीअ खे कुझु शौक़ु आहे, वॾी धीअ खे शौक़ु आहे। ऐं मूं चेयरमैन साहब सां हिन बारे में ॻाल्हायो। हू बि जेके आहिनि से हुननि जी बि आहे कोशिशि त असीं औरतुनि जो तादादु वधायूं ज़बरदस्त पंहिंजी असेंबलीज़ में। बिल्कुलु। ऐं ख़ासि करे उहे औरतूं जेके हिकिड़ो त कोटा आहे, उहो त आहे ई आहे, सही, हर कंहिंखे मिले थो, हर सूबे खे मिले थो, नेशनल खे, प्रोविंशियल खे। पर हुननि जी कोशिशि आहे त डायरेक्ट इलेक्शन्स में वधीक औरतूं जेके आहिनि खटे अचनि। ज़बरदस्त। ऐं उहो सॼे मुल्क में तमामु घटि थो थिए। चंद ॾींहं हाणे असांजो तक शाज़िया तमरी साहिबा हुतां इलेक्ट थी आई, या माज़ी में ससुई पलीजा साहिबा इलेक्ट थी आयूं। न त मोस्टली ईअं थींदो आहे त रिज़र्व सीट्स जेके हूंदियूं आहिनि उन्हनि ते ई अचनि थियूं। सो इहो ट्रेंड घटि आहे औरतुनि जे हवाले सां। इहो बिल्कुलु घटि आहे। ऐं इहो ट्रेंड, माफ़ु कजो, इहो ट्रेंड इन जे करे आहे त हिते पार्टी वोट जेको आहे न, माण्हू उन में शख़्सियत ॾिसंदा आहिनि। सही। ऐं पोइ असीं फेमिनिज़म जे मामले में घणा पोयां आहियूं। आस्ते आस्ते थिए पियो। शाज़िया खटे आई आहे 2 दफ़ा, नफ़ीसा शाह खटे आई आहे, ऐं अदी असांजी खटे आई आहे वज़ीर मेमून जी, सही, मेमून साहिब, हा बिल्कुलु, मेमून साहिबा, वालदा जेके सादिक जी वालदा, उहा जेका आहे सा खटे आई आहे। सो 3 त असां वटि MNAs आहिनि जेके डायरेक्ट इलेक्शन में खटे आयूं आहिनि। सो इहा हिकिड़ी अॻिते वधंदड़ ॻाल्हि आहे। त कीअं ॾिसो उन ते ई अचूं जेकॾहिं त सिंध जी औरत जे लाइ ख़ासि तौर ते सॼे मुल्क जी, असां जहिड़नि पोइते पल मुल्कनि में त औरत सिखे त माना अॼु दी इंसान ई नथो सम्झो वञे। तव्हां पंहिंजे ख़ानदान में या पसगिरदाई में न्याणियुनि जी तालीम खे हथी वठाइण या न्याणियुनि खे मथे वठी अचण में, उन सां ज़ाहिर आहे सॼे समाज खे फ़ाइदो थींदो, हिन मुल्क खे फ़ाइदो थींदो। त न्याणियुनि ते घटि तरजीह ॾिनी वेंदी आहे न असां वटि त? बिल्कुलु न्याणियुनि ते घटि तरजीह ॾिनी वेंदी आहे। इहो हिकिड़ो पंहिंजो तहज़ीबी ॻाल्हि आहे त न्याणियुनि ते घटि तरजीह ॾिनी वेंदी आहे। उहो पाण वटि सिर्फ़ु न आहे, ॿिया बि घणा दुनिया जा हिसा जिते साॻे तहज़ीब जे ॾाके ते आहिनि, जीअं पाण आहियूं, त उते जेको आहे सो ईअं कयो वेंदो आहे। पर मुंहिंजो इहो फ़लसफ़ो आहे त सिंध जी औरत जेका आहे उहा ई अॻिते वधे, ऐं उहा ई जेका आहे सा कमु करे त असांखे रिज़ल्ट सुठा मिलंदा। ॾिसो, मर्दनि सिंध संभाली आहे न घणनि सदियुनि खां, न सिर्फ़ु अॼु जी ॻाल्हि कान्हे, सदियुनि खां हलिया वञो पोयां। मुंहिंजे दड़े ताईं मेट्रियार्कल सोसाइटी कान हुई, पेट्रियार्कल सोसाइटी हुई। सो उन्हनि सिंध संभाली आहे। ॾिसो किथे पहुता आहियूं हाणे। पंहिंजे नंढड़नि शहरनि में ताईं वेंदव, हर शहर मोहन जो दड़ो लॻो पियो आहे। सही। अच्छा, कृष्ण चंद्र खे मूं पढ़ियो पिए, वॾा राइटर, उन्हनि चयो त जेकॾहिं माइरुनि खे दुनिया जी हुकुमरानी ॾिनी वञे त शायदि कंहिं बि मुल्क में जंग न लॻे, छाकाणि त का माउ न चाहींदी आहे त उनजो बचो मरे, का माउ न चाहींदी आहे त कंहिंजो बचो बुखो रहे। ईअं ई असां वटि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो मिसाल आहे। त असीं माना माज़ी में रहिया बि आहियूं न, असां वटि औरत हुकुमरान बि रहियूं आहिनि, वॾा वॾा मिसाल आहिनि। सो असीं मतिलबु हिकिड़ी माउ जी हुकुमरानी खां बि महरूम कया वियासीं। सो अॼु जी औरत खे जेकॾहिं उन मक़ाम ते आणिजे त सम्झो त खोड़ सारा असांजा मसइला हल थी सघनि, दुनिया जा मसइला हल थी सघनि था। जंगुनि मां बि जान छुटी सघे थी, बुख गुरबत बि ख़तमु थी सघे थी। इन सभ खां वधीक इहा ॻाल्हि थींदी न, तव्हांजो जेको अधु पॉपुलेशन जो आहे उहो अॻिते वधंदो न। अधु खे ताईं पोयां रखियो वेठा आहियो, बिल्कुलु धकेले छॾियो उन्हनि खे पोयां। ऐं चंद ई अहिड़ा मूं माण्हू ॾिठा आहिनि, चंद घराना ॾिठा आहिनि, ख़ानदान ॾिठा आहिनि, जंहिंमें वाक़ई औरतुनि खे आज़ादी आहे, पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको आहे उन्हनि ते थोपी नथी वञे ॻाल्हि। उहो ॻाल्हियूं वेही जेको आहे सो डिस्कस कनि थियूं पंहिंजे ख़ानदान वारनि सां। पोइ ॾिसिजे थो त कहिड़ी में फ़ाइदो आहे, कहिड़ी में फ़ाइदो न आहे, छा करणु खपे, वग़ैरह वग़ैरह। सो
बिल्कुलु असांजी अधु पॉपुलेशन जेका आहे अॻिते ईंदी हींअर उहा पॉपुलेशन जेका आहे उन मां काफ़ी वॾो हिसो त कमाए पियो पर तालीम में पोयां आहे। सही अवां मां इहा उमेद कयूं था अवां ॿुधायो त अधी जेका आहे उनखे सियासत जो शौक़ु आहे ऐं अवां एज़ ए फादर उनखे तयारु बि कयो पिया त मतिलबु अवां मां असां इहा उमेद कयूं त अवां जे घराणे मंझां का न्याणी ईंदी जेका पंहिंजे इलाइक़े जी नुमाइंदगी कंदी पंहिंजे सूबे जी ऐं पंहिंजे मुल्क जी नुमाइंदगी कंदी। इंशाअल्लाह ये चवंदा आहिनि इट्स अ वर्क इन प्रोग्रेस। सही आख़िर में तमामु घणी महिरबानी अवां टाइम ॾिनो ऐं मुख़्तसिर वक़्त में मुख़्तसिरी ॻाल्हियूं थी सघियूं नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह वरी अव्हांखे ज़हमत आहे को पैगाम ॾियणु चाहियो असांजे ॾिसंदड़नि खे या अव्हांजा जेके बि फॉलोअर्स आहिनि। महिरबानी सर आउं सिर्फ़ु इहो चवणु चाहींदुसि त पंहिंजे ज़िले जे अवाम खे त हीउ तमामु ॾुखियो वक़्तु आहे जंहिंखे तव्हां मुंहुं ॾियो पिया। असांजी पूरी कोशिशि आहे त वधि में वधि सहूलियात तव्हां ताईं पहुचायूं हिन ॾुखे वक़्त में पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त हीउ त सुखियो वक़्तु बि ईंदो ऐं हीउ ॾुखियो वक़्तु जेको आहे सो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचंदो। महिरबानी तव्हांजी ज़बरदस्त तमामु घणी महिरबानी मीर गुलाम अली टालपुर साहब अवां असांखे टाइम ॾिनो। सो नाज़रीन हिते हिकु बार ॿीहर वक़्तु थियो आहे ब्रेक शो ऐं ब्रेक खां पोइ अचूं था ऐं असांजी ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो आहे उहो जारी ऐं सारी रहंदो।